अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी हिन शीशे जी बोतल जी डेकोरेशन। हीअ सिंपल हिकिड़ी जूस जी बोतल आहे। इनखे मूं धोई साफ़ु कयो आहे ऐं जेतिरो थी सघियो आहे मूं हिन तां स्टिकर जेको आहे या लेबल जेको आहे उहो लाथो आहे। थोरो रहिजी वियो आहे कुझु, छो त ॾाढो मुश्किल सां लथो आहे। आज मैं आपके साथ ये ग्लास बॉटल का शीशे की इस बोतल का डेकोरेशन शेयर कर रही हूँ। सबसे पहले तो इसको अच्छी तरह धो लें। ये खाली एक जूस की बोतल है। इसको अच्छी तरह धो के इसके ऊपर जो भी लेबल है, स्टिकर है, वो आप इसको साफ़ कर लें। और जो इसमें हमें चीज़ें चाहिए होंगी, ये क्राफ्ट ग्लू हमेशा मैं यूज़ करती हूँ, आप सब जानते हैं। और ये है मेरे पास सुतली, ये रस्सी है, जूट की डोरी, सुतली और कैंची हमें चाहिए। उसके अलावा पेंसिल चाहिए और हमें एक ब्लैक पेपर चाहिए, चाहे वो कार्ड शीट का हो या A4 पेपर हो, जो भी हो। तो ब्लैक में हमें एक पेपर चाहिए, मोटा गता नहीं होना चाहिए, ठीक है। तो कारो पेपर खपंदो असांखे। सुतली जो ही ढेरो आहे, ही क्राफ्ट जी ग्लू आहे ऐं कैंची आहे। त सभिनी खां पहिरियों असां हिन फुल बॉटल खे कंदासीं ग्लू सां कवर। ऐं उन जे लाइ पहिरियों त असां हिन जी बेस ते बिल्कुलु आख़िर में हिकिड़ी ग्लू जी लाइन कढंदासीं ऐं हिन जे चौधारी असां इहा सुतली वेढ़ींदासीं, हिकिड़ो सिंगल लेयर, ठीक है। सबसे पहले तो हमने ये बॉटम में इसके नीचे पैंदे के चारों तरफ मैंने ग्लू लगा ली है। अब इसके ऊपर हम ये सुतली लिपेट लेंगे। ये मैंने पहले भी बहुत दफ़ा बताया है कि ये ग्लू बहुत गीली होती है, तो कम ही इसको जो है वो चीज़ों को फिक्स करती है। थोड़ी सी हवा लगती है इसको तो ये बिल्कुल सही से चिपक जाती है। अब ये रस्सी की एक लेयर मैंने लगा दी है, एक राउंड, ठीक है। ये एक दफ़ो मुँह ने चौधारी रस्सी वेड़ी है। हाँ असां हिनखे हीअं ग्लू हणंदासीं। अब हम ऐसे थोड़े थोड़े से पीस पे इस तरह ग्लू लगाएंगे। आप ये देख सकते हैं, पूरा इसको ग्लू से कवर करना ज़रूरी नहीं है, बस इस पर थोड़ी सी लकीरें ग्लू की आ जानी चाहिए। अब जहाँ तक मैंने ग्लू लगाई है इसको मैं यहाँ तक लिपेट लूँगी, ठीक है। ही ॾिसो, हेसि ताईं मूं हिनखे ग्लू जा निशान हया आहिनि ऐं एसि ताईं मां हिनखे पहिरियों वेढ़े वठंदसि, उनखां पोइ असां मथे हिनखे वेढ़ींदासीं। ऐं हीउ तरीक़ो तव्हां ॾिसी सघो था, मां हिन बोतल खे घुमाईंदी थी वञा। मुंहिंजो रस्सी वारो हथु जेको आहे हिकिड़े ही हंधु आहे। जो रस्सी वाला हाथ है वो मैंने एक ही जगह रखा हुआ है और मैं बोतल को घुमा रही हूँ। इस तरह से ये पूरा जो एरिया है जिस पे मैंने ग्लू लगाया है वो कवर हो रहा है। अहिड़े ही नमूने सां हिन सॼे एरिया खे कवर करणो आहे जिते मूं ग्लू हणी छॾी आहे। ईअं जेसि ताईं ग्लू आहे तेसि ताईं मां हिनखे कवर करे वेंदसि। हाँ जेस ताईं ग्लू लगाई हुई इस ताईं मुँह कवर करे छड़िया। जहाँ तक ग्लू थी मैंने कवर कर दिया। अब थोड़े से और इसके हिस्से पे ग्लू लगाएंगे, ठीक है। थोड़े बे हिस्से ते हाँ ग्लू हया, तव्हां ॾिसो ही इस ताईं मुँह हिनखे ग्लू हया। वरी मां हिनखे इन रस्सी सां कवर कयां थी ऐं रस्सी इलाही सारी खोले छॾणी आहे। ही थी वियो ऐं हाणे हिनखे मां कंप्लीट ग्लू हणी। अब इसके पूरे जो हिस्सा रहता है उसको हम ग्लू लगाएंगे, उसको ऊपर तक अच्छी तरह से कवर कर देंगे सुतली के साथ। मथे ताईं मूं हिनखे ग्लू हई आहे ऐं हाणे असां हिनखे पूरो जो पूरो सुतलीअ सां कवर कंदासीं। ॾाढे सब्र ऐं सफ़ाई सां इहो कमु करणो आहे। बहुत सब्र के साथ, बहुत सफाई के साथ काम करना है। अगर आप जल्दी जल्दी करेंगे तो वो फिनिशिंग इतनी अच्छी नहीं आएगी। तो कोशिश करें। वैसे भी कहते हैं ना कि जल्दी का काम शैतान का, सिंधी में चवंदा आहिनि तकड़ कम शैतान जो। तकड़ न कजो ऐं सुठो रिज़ल्ट आणण जे लाइ ऐं सुठी फिनिशिंग जे लाइ तव्हांखे ज़रूरी आहे त तव्हां ॾाढे आराम सां ऐं एहतियात सां कमु कयो, जीअं तव्हांजी जेका शइ ठहे उहा बहितरीन हुजे। छो त बोतल त फ्री जी आहे, ये तो बोतल जूस में आई थी, ये मुफ्त की है, लेकिन जो बाकी मटेरियल आप इस पर खर्च करें उस पर पैसे लगते। तो आप कोशिश करें कि आपका सामान जो है वो ज़ाया न हो। तो इहो ॾिसो त तव्हांजी का बि शइ जेका आहे उहा ज़ाया न थियणु घुरिजे ऐं इंतिहाई एहतियात सां ऐं सफ़ाई सां कमु कयो त जो तव्हां जॾहिं ठाहे वठो उहा शइ त उहा तव्हांजो हुनजो रिज़ल्ट बहितरीनु अचे। सो ही तक़रीबन मुंहिंजी बोतल थी वई आहे कवर। ये देखिए मेरी फुल एहतियात के बावजूद कहीं कहीं से ये रस्सी सरक जाती है। रस्सी थोड़ी घणी, छो त ही बोतल जेका आहे शीशे जी जेका मुंडी आहे उहा घटि वधि आहे, किथां उभरियल आहे किथां अंदरि आहे, त थोरो घणो हुन में फ़र्क़ु अची वेंदो आहे। कोशिशि कजो त उहो न अचे, ठीकु आहे। पूरी असांखे मथे ताईं कवर करणी आहे। थी वई एसि ताईं। हाणे असां हिनखे कटे ऐं फिक्स कंदासीं। हिन जो आख़िरी सिरो
एंड में इसको अच्छी तरह से ग्लू लगाएं ताकि इसके खुलने का कोई चांस न रहे। अब ये सिरा इसका हम फिक्स करेंगे। ॾिसो हिन जो आख़िरी सिरो भी थोड़ी देर दबाए रखिजो त जीअं चङी तरह सां हिन में चिंबड़ी वञे। सो ये बोतल के असां रखूं था साइड पे। हाणे असांजो कम शुरू थींदो पेपर जो। ठीक है, इसको हम रख देते हैं साइड पे। अब हमारा पेपर का काम शुरू होगा। जो ब्लैक पेपर मैंने आपको दिखाया था उस पे हम काम करेंगे। इस पेपर पे मैंने पेंसिल के साथ ट्रेस कर लिया है कुछ, शायद आपको ये नज़र आए। हाँ, नज़र आ रहा है। ये बर्ड्स हैं और कुछ पत्ते हैं। ठीक है, ये परिंदे और पत्ते ही पखी ऐं कुछ पन जीअं वण जी शाख ते पखी वेठल हुजे, ये मां हिन ते ट्रेस कया आहिनि। हाणे हिन जी मां कटिंग करे वठंदसि। ठीक है, ये मां कटे चुकी आया। ये बर्ड्स मैंने काट लिए हैं और ये मैंने फ्री हैंड ड्रॉ किए हैं। ठीक है, लेकिन अगर आप नहीं कर सकते अगर, तो आप पहले इनको किसी गते पे काटें और अच्छी तरह जब वो फाइनल उसका फिगर बन जाए तो आप उसकी कटिंग करके फिर ब्लैक पेपर पे रख के ट्रेस करें। ठीक है, तो जेकॾहिं तव्हां फ्री हैंड न करे सघो त तव्हां पहिरियों हिननि खे कंहिं पाठे ते रखी, पाठे ते ठाहियो पहिरियों, ऐं पोइ पाठे जी कटिंग करे उहो स्टेंसिल जेको आहे ब्लैक पेपर ते रखी पोइ तव्हां हुनखे कटियो। ऐं ॿियो त हिन ते कुझु पेंसिलिन जा निशान हैं। इस पे पेंसिल के जो निशान है वो नज़र आ रहे हैं, तो पहले इस इरेज़र के साथ मैं इनको मिटा दूंगी ताकि ये बिल्कुल साफ हो जाए। और इनको एहतियात से मिटाना है क्योंकि अब ये बारीक बारीक कटिंग्स हैं तो ये फट भी सकता है, इसलिए कोशिश करें कि बहुत ध्यान से, क्योंकि अब ये नाजुक हो चुका है पेपर। तो जॾहिं तव्हां हिननि खे कटियो मिटायो त थोरो ध्यान सां मिटायो, छो त ही कटिंग्स हाणे सनड़ियूं सनड़ियूं आहिनि, त ईअं न थिए त इन्हनि खे जेको आहे नुक़सानु थिए ऐं फाटी पवनि। फाटी वेंदियूं त ॻंढिजी वेंदियूं ग्लू सां, पर पोइ बि एहतियात करणु ज़रूरी आहे त जीअं हिन जी फिनिशिंग सुठी अचे। अब लाइनें इनकी मिटा दी है मैंने और इनको रख के देखना है। मेरी जो बॉटल है वो नीचे से चौड़ी है, ऊपर से पतली है, तो जो बड़ा बर्ड है वो मैं इसको नीचे लगाऊंगी क्योंकि वहाँ जगह ज़्यादा है, और जो छोटा होगा उसको मैं ऊपर लगाऊंगी। तो आप पहले रख के देखें कि किस शेप में, किस तरह से आपको लगानी है। उसके बाद इसकी बैक साइड पे हम ग्लू लगा के इसके ऊपर चिपका देंगे। ठीक है, तो तव्हां पहिरियों रखी ॾिसजो त तव्हांखे कीअं हणिणो। हाणे मां वॾो पखी हेठि हणंदमि छो त हेठां बोतल मुंहिंजी वेकिरी आहे, ऐं नंढो पखी मथे हणंदमि छो त सोढ़ी आहे बोतल। ठीकु आहे, त तव्हां पहिरियों रखी ॾिसो त तव्हांखे कहिड़े तरह सां सेटिंग करणी आहे। उनखां पोइ हिन जे पोयां ग्लू हणी पेपर जे ऐं असां हिन ते चिंबड़ाईंदासीं। ये पेपर कटिंग्स मैं हिन ते चिंबड़ाए चुकी आहियां। आप देख लें कि बड़ा जो बर्ड है, बड़ी ब्रांच वो नीचे, छोटा बर्ड और छोटी ब्रांच ऊपर, क्योंकि मेरी बॉटल का शेप ऐसा है। तो मुझे उम्मीद है ये आपको मेरी आज की वीडियो पसंद आई होगी। ये बोतल को डेकोरेट करने का तरीका आपको अच्छा लगा होगा। अगर अच्छा लगा है तो आप वीडियो को लाइक करें, कमेंट करें, शेयर करें और चैनल मेरा सब्सक्राइब करें, क्योंकि मुस्तकबिल में अभी और बहुत कुछ मैं चाहती हूँ कि आप लोगों के साथ में शेयर करूँ। अगर ज़िंदगी रही तो इंशाल्लाह आपके साथ रहूँगी। ऐं हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो। सो ही मूं ॾाढे प्यार सां कमु कयो। तव्हां यकीन कयो त हीउ कमु जेको आहे सिर्फ़ु आर्ट कोन्हे, हीअ तव्हांजी थेरापी आहे। तव्हांखे टेंशन खां, परेशानियुनि खां, हर तरह जी जेका सोचनि खां परे थो रखे। अगरि मसरूफ़ रहंदो त हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि आहे। सो पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ज़िंदगीअ जो क़दुरु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी सुठी वीडियो सां, कंहिं कम जी ॻाल्हि सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अलाह वाही।